Click on the bell icon to get regular updates from Venus. And subscribe. अस्सलाम वालेकुम या अली मदद माया महर फ़िक्र। हिन वक़्तु असीं रूढ़ी खां थींदा वरी 66 दरवाज़नि वारी पुल क्रॉस करे सखर वञी रहिया आहियूं। अभी अव्हांखे जेको वीडियो ॾिठो हुन में 66 दरवाज़ा अव्हांखे नज़र आया हूंदा, जितां पाणी पंजाब खां अचे थो वरी हेॾां असांजे मुख़्तलिफ़ सिंध जे हिसनि में वञे थो। ऐं हितां टे वाह निकिरनि था सखर शिकारपुर लाड़काणो दादू तरफ़, टे वाह रोड़ी तरफ़ बदीन सांगड़ तरफ़ वञनि था। हितां जो VIP नज़ारो आहे हींअर पुल जो हिसो पूरो थी वियो आहे। सो असीं हींअर शिकारपुर वापसी वञी रहिया आहियूं। सो अलाह ख़ैर कंदो त दुआ कजो त हर कंहिंजो सफ़र, हर मुसाफ़िर जो सफ़र ख़ैर सां गुज़रे। सो मोकिलणी न आहे। अस्सलाम वालेकुम या अली मदद महर फ़क़ीर सखर सिंध जो 3 नंबर वॾो शहर आहे। ठीकु आहे, मोकिलणी न आहे। ख़ुदा हाफ़िज़।